अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सखर सैयद आतिफ अली शाह जी रिपोर्ट मुताबिक़ रोड़ी वेझो संगरार थाणे जे हदगोठ इस्लाम शंबाणी जे रहवासी लतीफ़ नो शंबाणी, मौलवी मोहम्मद उमर शंबाणी, हबीबुल्लाह गुलाम नबी शंबाणी जी अॻवाणी में मासूम ॿारड़ा साण करे सविन ॻोठाणनि जो भुगटी बिरादरी जे बासर माण्हुनि ऐं संगरार पुलिस जे ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हिकु हफ़्तो अॻु पाड़े में रहंदड़ भुगटी बिरादरी जे माण्हुनि घिटी जी लंघ तां हमलो करे असांजे 4 ॼणनि खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जिन जो रोड़ी जे तालका अस्पताल में इलाज कयो वियो। अहिड़े वाक़िए जी संगरार थाणे ते NC दाख़िल थियल आहे। उन बावजूद संगरार थाणे जी पुलिस हमलो कंदड़ बाअसर धुर जी विंगार बांधे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। मुज़ाहिरीन चयो त भुगटी बिरादरी जा माण्हू बाअसर ऐं सियासी सपोर्ट रखंदड़ आहिनि, जंहिं करे पुलिस हुननि जे अॻियां बेवस बणियल आहे। जवाबदार धुर जा माण्हू सावल भुगटी, अब्दुल ख़ालिक भुगटी, अब्दुल रज़ाक भुगटी ऐं ॿिया असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अहिड़े क़िस्म जी शिकायत SSP सखर के लिखत में ॾेई चुका आहियूं। उन बावजूद पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ बि कार्रवाई नाहे कई। मुज़ाहिरीन DIG सखर, SSP सखर ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां इंक्वायरी कराए बाअसर जवाबदारनि ते केस दाख़िल करे इंसाफ़ ॾियारियो वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। गुंडागर्दी, पुलिसगर्दी, पुलिसगर्दी, गुंडागर्दी, गुंडागर्दी, पुलिसगर्दी, गुंडागर्दी, गुंडागर्दी, पुलिसगर्दी, पुलिसगर्दी। एहतजाज असां इन लाइ कयूं था 28 तारीख़ छंछर जे ॾींहुं 10 वॻे भुगटी बिरादरी जे माण्हुनि असांजे घर ते हमलो कयो। असांखे धक हणी 4 माण्हू असांखे ज़ख़्मी कयूं ऐं उन खां बाद में असां NC दाख़िल कयोसीं। पुलिस बि उन्हनि जो धुर बणियो बीठो आहे। सियासी माण्हू बि उन्हनि जे तरफ़ां ॻाल्हाइनि था, वॾेरा भोतार बि उन्हनि में आहिनि। हिन महिल ते असांजे करे कोई माण्हू बि गिरफ़्तार न थियो आहे। असां सां नाइंसाफ़ी आहे। आला अमलदारनि खे असां रिक्वेस्ट कयूं था त असांजे हक़ में आवाज़ उथारनि, असां सां जेको नाइंसाफ़ी थिए थो असां सां इंसाफ़ कराइनि। असां सां ज़ुल्म आहे, उन्हनि जा वॾेरा भोतार फ़ोननि ते असांखे धमकियूं ॾियनि था। पुलिस उन्हनि जो धुर बणियो बीठो आहे। असां SSP बि ॾियासीं, SP ॾियासीं, असां सभु कोशिशूं कया आहिनि। कोई बि हुकुमरान असांजो ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। हिकु माण्हू गिरफ़्तार न कयो। जे पुलिस सां मां ॻाल्हायां थो त पुलिस इहा ई ॻाल्हि चए थो त मां तव्हांजो गिरफ़्तार कंदुमि, तव्हां ते FIR दाख़िल। उन घिटी ते मामूली ॻाल्हियुनि ते जेको आहे त हिननि अहिड़ी जेका त रतो छाण कई, हू आया त माण्हुनि खे क़तल करण जे हिसाब सां ईअं सम्झो त असांजे त माण्हू खे हिननि क़तल करे चुका। पर पोइ असांजे ज़मीर जे शाबाश आहे जो असां सब्र कयोसीं। हाणे असां एहतजाज कयूं था पिया। थाणे वारा जेके हद वारा असांजी FIR वठण लाइ तयारु कोन्हनि। हालांकि असांजा ही भाणे जा जेके आहिनि त पीपल्स पार्टी जा वर्कर काफ़ी अरसे खां वठी, पर पोइ बि हिन वक़्त ताईं जेके शाह साहब जन पुलिस जेको त हुननि जी दुर्बर आहे। हिकु ॻाल्हि इहा आहे, ॿी ॻाल्हि चवनि था त असांखे 8-10 लख ॾियो त पोइ असां जेको तव्हां ते FIR दाख़िल कराईंदासीं। ऐं हे 8-10 लखनि जी त हिन वीचारनि मिसकिन माण्हू, ग़रीब माण्हू आहिनि, मज़दूर माण्हू आहिनि, पंहिंजे इन मुतालबो इहो कयूं था त हिन सां इंसाफ़ कयो वञे, जेको आहे त FIR दर्ज कराए ऐं जेको आहे हुननि खे कैफ़र करदार ताईं पहुचायो वञे ऐं जेको हिन सां जेको जवाबदार गिरफ़्तार थियनि ऐं हिन सां इंसाफ़ कयो वञे। पुराणो क़दीमी ॻोठ आहे मोहम्मद इस्लाम शंबाणी, हिते भुगटी बि पुराणा आहिनि, उहे बि अॼु जा न आहिनि। पर हाणे